अल्लाह ताला जी तख़लीक़ थियल हर शइ शाहकार आहे। जॾहिं असां काइनात जे हुस्नाकियुनि ते नज़र फिराईंदासीं त मालूम थींदो त असांजी धरती मुख़्तलिफ़ दिलकश रंगनि ऐं नज़ारनि सां भरी पई आहे। हिन हसीनो जमील धरतीअ ते सावक, वण टिण ॿूटा, जबल, पाणी, जानवर तोड़े इंसान रहनि था। ज़मीन हूअं त हिकु नंढो सयारो आहे, पर काइनात में अहिड़ो शान ऐं शौक़त कंहिं ॿिए सियारे खे नसीब न थी आहे। ख़ालिक़ काइनात दिलकश वादियुनि, ख़ूबसूरत आबशारनि, सफ़ेद पोश जबलनि, रंग बरंगी पखियुनि ऐं जानवरनि सां धरतीअ खे सींगारे छॾियो आहे। पोइ उहे ख़ूबसूरत पखी मोर जा पर हुजनि या हुदहुद जे मथे ते सजायल कुदरती ताज हुजे, सभई फितरत जे अज़ीम शाहकारनि मंझां आहिनि, जन जा इंसान ते जादूई असर तारी थी वञनि था। हूअं त काइनात में जिते अरबें ख़रबें सितारा, सयारा ऐं कहकशाऊं मौजूदु आहिनि, उते फ़क़ति ज़मीन खे इहो शरफ़ हासिलु आहे जिते सावक ई सावक आहे। अल्लाह ताला जी जोड़ बि छा त आलीशान आहे, जिते आसमान जो रंग नीरो आहे त ज़मीन वरी खाकी ऐं ज़मीन ते वरी केतिरा ई रंग मौजूदु आहिनि। जबल खाकी त वण ॿूटा वरी सावा, ॿिया भलाए केतिरनि ई रंगनि जा राज़ मंझंदि लिकियलु आहिनि। अॼु असां बि सिंध न्यूज़ ते उन्हनि रंगनि बाबति अव्हांखे आगाह कंदासीं त काइनात जे हिन हसीन तरीन ज़मीन ते हिकु अजीब ऐं हैरत में विझंदड़ हिकु अहिड़े दिलकश नज़ारे जो ज़िक्र कंदासीं जंहिंखे ॾिसण सां ॾंदे आङुरियूं अचो वञनि। असां ज़िक्र कंदासीं कुझु अहिड़नि जबलनि ऐं दरियाहनि जो जेके हिकु ॿ न पर मुख़्तलिफ़ रंगनि सां ढकियल आहिनि। इहे रंगनि सां भरियल जबलनि जी क़तार चीन में मौजूदु आहे, जंहिंखे इंडलठी पहाड़ पिणु चयो वञे थो, जंहिंमें केतिरा ई दिलचस्प ऐं ख़ूबसूरत रंग मौजूदु आहिनि। उन्हनि जबलनि जा रंग उन्हनि में मौजूदु मुख़्तलिफ़ मादनियात जे करे आहिनि। हीअ जबल चीन जे उत्तर ॾखिण में 200 मील जी एराज़ीअ ते पखिड़ियल आहिनि। सन 2009 ईस्वीअ में हिन जबल खे आलमी सक़ाफ़ती विरसे तौरु चूंडियो वियो ऐं हर साल मुल्की तोड़े गैर मुल्की सियाह घुमण लाइ हिते ईंदा आहिनि। हिन धरतीअ ते हिकु ॿियो अहिड़ो रंगनि सां भरियल दरियाह बि आहे जेको कोलंबिया में आहे, जेको दुनिया जो ख़ूबसूरत तरीन दरियाह मञियो वञे थो। हीअ दरियाह साल जे ॾींहं में आम दरियाहनि वांगुरु वहंदो आहे, पर जुलाई खां वेंदे नवंबर ताईं हीअ दरियाह रंगीन नज़र ईंदो आहे, जंहिंजो नज़ारो दिलि खे छुहंदड़ हूंदो आहे। हिन दरियाह खे 5 रंगनि वारो दरियाह, इंडलठी दरियाह या वरी लिक्विड दरियाह पिणु चयो वञे थो। गर्मीअ खां वेंदे बरसाती मौसम ताईं हिन दरियाह जे तह में रंग बरंगी ॿूटा निकिरी ईंदा आहिनि, जंहिं सबबु दरियाह जो पाणी बि रंग बरंगी ॾिसण में ईंदो आहे। उहे ॿूटा कुझु पाणीअ जे अंदरि त कुझु पाणीअ खां ॿाहिरि हूंदा आहिनि। हिन दरियाह ताईं पहुचण लाइ वॾा कशाला कटणा पवनि था, उन बावजूद बि हज़ारे सियाह हिन शाहकार तकलीफ़ खे ॾिसणु अचनि था ऐं कुदरत जे हिन अज़ीम नज़ारे मां लुत्फ़ अंदोज़ थियनि था।